मर्ज थी वियो असांजे माण्हुनि में नौजवान अदा बुखारी में आहे मुस्लिम में आहे यानी माण्हुनि जो इहो हिकिड़ो ज़हन ठाहे छॾियो अथनि नेटनि मौलवियुनि त जेके रिवायत बुखारी ऐं मुस्लिम में हुजनि उहे सही आहिनि ॿियूं सही कोन्हे। हालांकि बदीउद्दीन राशिदी पीर झंडे वारे जो वॾे में वॾो पंजाबी शागिर्द हो ज़ुबैर अली सही उन जो नेट ते अहले हदीस उनके मञींदा हन त बाबा असांजो वॾो मौलवी आहे। उन ज़ुबैर अली ज़ई बे यूट्यूब ते क्लिप मौजूद अथसि हिकिड़े चयोसि पंहिंजे मुल्ले त बाबा बुखारी में आहे मुस्लिम में आहे त चई त इन शर्तनि खे असीं मञूं ई कोन था। इहा ॻाल्हि लग़व अजाई आहे बुखारी मुस्लिम में हुजणु ज़रूरी कोन्हे ज़रूरी इहो आहे त हदीस सही हुजे रिवायत में खराबी न हुजे। हाणे इहा रिवायत जेका मां तव्हां जे साम्हूं पढ़ां पियो इहा बुखारी शरीफ में मौजूद आहे।